कुदरती आफ़तुनि खां बचाव ऐं आगाही जे आलमी ऐं क़ौमी ॾींहं जे हवाले सां सिविल डिफेंस सखर पारां फर्स्ट एड फायर फाइटिंग ऐं रेस्क्यू ट्रेनिंग वर्कशॉप जो इनेकाद SMA हाई स्कूल बंदर रोड सखर में कयो वियो, जंहिंमें सिविल डिफेंस सखर जे डिप्टी चीफ वार्डन डॉक्टर सईद अहमान 200 तलबा व तालिबात खे सिविल डिफेंस जे बुनियादी तरबियत ॾिनी। तकरीब जे महिमाननि में अमीरुद्दीन अब्बासी, एडिशनल कंट्रोलर सिविल डिफेंस सखर SMA हाई स्कूल के चेयरमैन हाजी अशरफ आदम नूरानी, वाइस चेयरमैन मोहम्मद सलीमान मेमण, प्रिंसिपल रेहाना कोसर, मोहम्मद अहमद शेख, हाजी मोहम्मद रियाज खोखर, आगा अकरम दुरानी, पोस्ट वार्डन सैयद उमेर शाह, इदरीस खोसो हुआ। इन मौके ते डॉक्टर सईद अहमान खिताब कंदे चयो त सिविल डिफेंस हिन वक़्तु खुदा जी मखलूक जी ख़िदमत जो हिकु मुंज़िम ऐं मुतहरिक इदारो आहे। इंसान जी दवा आहे। सिविल डिफेंस जो मिशन अमीर ऐं ग़रीब जे बिना फ़र्क़ जी ख़िदमत करणु आहे। सिविल डिफेंस जी तरबियत ॾियणु घुरिजे। स्कूलनि ऐं कॉलेजनि में शागिर्दनि लाइ लाज़मी क़रार ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।